जी नाज़िर, आऊं हिन वक़्तु मौजूदु आहियां सुहिणे शहर काज़ीअमंद में, जिथे मूंसां गॾु आहे सिंध जो सुरीलो नाले वारो रागी बशीर जतोई, जंहिंखां पुछंदासीं त हिन राग जी शुरूआति कॾहिं खां कई ऐं संदसि उस्ताद केरु आहे ऐं ॿियो घणो कुझु दिलचस्प अंदाज़ में। मुंहिंजे शहर ईंदे ॾाढो ख़ुशि थी वेंदे, वॾो मान मिलंदी जे महिमान थींदे, अथई दिलि सां दावत सकरंड हलिया सकरंड हलिया। पंहिंजे काज़ीअमंद शहर में नवाबशाह ज़िले में मां फेमस हुयुसि 2001 में, 2002 में, 2003 में। आस्ते आस्ते हल्को हिकिड़ो जीअं थींदो आहे न तबिको, पोइ ईअं आस्ते आस्ते वधंदो 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 रहियो। पोइ जेॾी महिल 2024 में मूं हिकिड़ो गानो ॻायो किलाशन हथ में खणी। टिकटॉक जो दौरु हुयो, उन टिकटॉक जे दौर ते छोकिरनि नौजवान दोस्त आहे, उन्हनि जे करे उहा वीडियो आजो वीडियो ठाहे अॼु टिकटॉक ते छॾी त हिकिड़ी राति में 1900 पोस्टूं उन जूं ठहियूं। त इतां खां ई जेको सो हीउ जेको सफ़र शोहरत जो सफ़र चओ तव्हां, या जेका पज़ीराई जो सफ़र चओ तव्हां, इहो इतां खां ई शुरू थियो। सिंधी क़ौम लाइ असांजो मोहबत भरियो पैगाम आहे। सिंधी असां पाण में सभु भाइर आहियूं। हिकिड़ो असांजो मुल्क आहे, हिकिड़ी धरती आहे, असांजो रतु। असां अमन जो पैगाम ॾियण वारा माण्हू आहियूं, अमन पसंदि आहियूं, फ़नकार आहियूं, सिंगर आहियूं। असां कल्चर सां, पंहिंजी क़ौम सां, पंहिंजी धरती सां इंतिहाई असांखे प्यारु आहे। पंहिंजी ॿोली खे उजागर करण वारा असां फ़नकार आहियूं, असां शाइर आहियूं, असां सुघड़ आहियूं। असां जेके बि इहे जेके तबिका आहिनि असांजा सिंधी ॿोली में, सराइकीअ में, पंहिंजी पंहिंजी इलाइक़ाई ॿोली जे हिसाब सां असां पंहिंजे वतन सां प्यार था कयूं। असां पंहिंजे वतन जे अमन जो पैगाम ॾींदासीं, भाईचारे जो पैगाम ॾींदासीं, कल्चर जो पैगाम ॾींदासीं। टोपी अजरक जी सकाफ़त जी जेका ॻाल्हि आहे उहा कंदासीं, ऐं असां पंहिंजी नए नस्ल खे पंहिंजी सकाफ़त जी मुतारिफ़ कराईंदासीं पंहिंजी सकाफ़त खां, त जीअं असांजो नओं नस्ल बि ॾिसे त टोपी अजरक असांखे विरसे में मिलियो आहे। टोपी अजरक ऐं ही धरती, ही ॿोली असांखे पंहिंजो वतन असांखे नसीबनि में भागनि में असांखे मिलियो आहे, जो असांजो जनम ई हिते थियो आहे। असां मोहबत जा सफ़ीर आहियूं ऐं असां जेको सो अमन जा सफ़ीर आहियूं। जेतिरो असांखां थी सघंदो पंहिंजनि लफ़्ज़नि ज़रिए, पंहिंजी ॿोली ज़रिए, पंहिंजनि कलामनि ज़रिए, म्यूज़िक ज़रिए असां पंहिंजी धरती खे, दुनिया खे इहो पैगाम ॾींदासीं, अमन जो पैगाम ॾींदासीं, कल्चर जो, सकाफ़त जो, ऐं पंहिंजे ॾिहाड़े जो, पंहिंजी धरती जो पैगाम ॾींदासीं। तव्हां हिन रंग में कीअं आहियो? हीउ त मुंहिंजो बचपन जो शौक़ु हुयो। 5 दर्जे में आउं पढ़ंदो हुउसि, तॾहिं बि मूंखां पंहिंजो क्लास टीचर उस्ताद अली अकबर चांडियो साहिबु मुंहिंजे गाननि खे ॿुधंदो हो, मुंहिंजे कलामनि खे ॿुधंदो हो, ऐं मूंखे उते बि दुआऊं कंदो ऐं चवंदो हो त तव्हां जेको सो इनशाला लॻे थो त तव्हां सिंध जा, पर असांजी सिंधी क़ौम जा सुठा फ़नकार ऐं सुठा कलाकार तव्हां साबित थींदो। इहे उन्हनि जूं दुआऊं आहिनि, वालिदेन जूं दुआऊं आहिनि, उस्तादनि जूं दुआऊं आहिनि, ऐं उन्हनि रंग लातो आहे। अॼु असां तव्हांजे साम्हूं आहियूं ऐं तव्हां खां जेका मोट मिले पई ॾाढी ख़ुशी थिए पई। पहिरीं सिख्या तव्हां किथां वरिती? मां पहिरियां शुरूआति में जॾहिं आउं हारमोनियम वठी आयुसि, बाजो वठी आयुसि, तॾहिं 2000 स्टार्ट थी चुको हो, 2000 सन 2000। पोइ 2000 खां 2001 खां मुंहिंजी स्टार्टिंग आहे। पोइ उस्ताद कुर्बान अली मंगनार फ़क़ीर उस्ताद मिठल जो पुटु आहे, जंहिंखां बाक़ाइदे तालीम वरिती, राति ॾींहुं पंहिंजी उताक ते सिख्या वरितीसीं। हर रोज़ु को न को राग कंदा हुआसीं, हर रोज़ु का न का शइ सिखंदा हुआसीं। पोइ हितां खां ई जेका असां मिसाल जेका असां भरणु शुरू थी। तव्हांजा के अहिड़ा कलाम आहिनि जीअं भई तव्हांजो ही कलाम, उहो जेको कलाम आहे मशहूरु त आहे माशाल्लाह, पर माण्हुनि खे ख़बर न आहे त भई कलाम ॻायल कंहिंजो आहे। जी जी, हा, इलाही सारा अहिड़ा गाना आहिनि। जॾहिं ऑडियो जो दौरु हुयो, 2002 खां 2001 खां वठी आऊं एल्बम जी दुनिया में आहियां, त इलाही सारा मुंहिंजा गाना वायरल आहिनि ऑडियो जे दौर जा। पर वाक़ई तव्हां सही था चओ त माण्हुनि खे इहा ख़बर न हुई त हीउ गानो कंहिं ॻायो आहे, हिन जो फ़नकार केरु आहे, हिन जो आवाज़ु कंहिंजो आहे, ख़बर न हुई। पर माशाल्लाह हाणे 2024 खां 25 खां टिकटॉक ज़रिए माण्हुनि असांखे सुञातो आहे, ऐं असांजे आवाज़ खे सुञातो आहे, ऐं असांखे इज़तूं ऐं असांखे पज़ीराई मिलणु शुरू थी आहे। तव्हां ॾिस पहिरीं गुमनाम हो, कंहिंखे ख़बर कान हूंदी, पर हाणे पंहिंजो पाण खे तव्हां हींअर एक्टिव बि ॾिसो पिया ऐं हर माण्हू तव्हांखे ॿुधे पियो, पोइ हाणे छा तव्हां माण्हू तव्हांखे राब्तो वग़ैरह कनि पिया? हा से बिल्कुलु, मूंसां पूरी सिंध जा माण्हू राब्ते में आहिनि। हर शहर खां मूं ॾे हर रोज़ु फ़ोन ईंदी आहे, शादी जे ज़रिए फ़ोन ईंदी आहे, प्रोग्राम जे ज़रिए फ़ोन ईंदी आहे त असांजो प्रोग्राम आहे, या वरी शेरो शाइरी जे ज़रिए फ़ोन ईंदी आहे, या वरी दोस्त असांखे आथत ॾियण जे लाइ, असांखे हिमथाइण जे लाइ फ़ोन कंदा आहिनि। साईं तव्हांजा गीत असांखे ॾाढो पसंदि आहिनि, ॾाढा तव्हांजा गीत असां ॿुधूं पिया, इंजॉय कयूं पिया। ऐं माशाल्लाह फ़ोटे ख़ान ज़रदारी खां पोइ, अलदा ज़रदारी खां पोइ असांखे जेकॾहिं को बाजे जो फ़नकार वणे थो त उहे तव्हां आहियो। इहे दोस्तनि जा कमेंट हूंदा आहिनि। ऐं असुलु ॻाल्हि इहा आहे त
मां 2001 खां वठी पंहिंजे शहर काज़ीअमंद में फेमस हुयुसि। पंहिंजे काज़ीअमंद शहर में नवाबशाह ज़िले में मां फेमस हुयुसि 2001 में, 2002 में, 2003 में। आस्ते आस्ते हल्को हिकिड़ो जीअं थींदो आहे न तबिको, पोइ ईअं आस्ते आस्ते वधंदो 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 रहियो। पोइ जेॾी महिल 2024 में मूं हिकिड़ो गानो ॻायो किलाशन हथ में खणी, त टिकटॉक जो दौरु हुयो। उन टिकटॉक जे दौर ते छोकिरनि नौजवान दोस्त आहे, उन्हनि जे करे उहा वीडियो आडियो वीडियो ठाहे उहा टिकटॉक ते छॾी, त हिकिड़ी राति में 1900 पोस्टूं उन जूं ठहियूं। त इतां खां ई जेको सो हीउ जेको सफ़र, शोहरत जो सफ़र चओ तव्हां, या जेका पज़ीराई जो सफ़र चओ तव्हां, इहो इतां खां ई शुरू थियो। पोइ तव्हां उन्हनि खे पैगाम कहिड़ो ॾींदो? मां हुननि खे पैगाम, मां त हिकिड़ो अमन जो सफ़ीर आहियां, मां त हिकिड़ो मोहबत जो पखी आहियां, मां त मोहबत जो ई पैगाम ॾींदुसि। मां त चवंदुसि, असां त चवंदासीं त असांजा जेके सिंध में जहिड़ा झटा आहिनि इहे बि न थियनि, इहे जेके फुरू आहिनि वारदातूं आहिनि इहे बि न थियनि। हक़ु ॾिनो वञे, हक़ जी ॻाल्हि कई वञे, इंसाफ़ कयो वञे, इंसाफ़ सां माण्हू रहे ऐं पाड़ेसरी खे माण्हू तंग न करे। असां त इहो चवंदासीं त किथे बि का असांखे अनहोनी का अणवणंदड़ ॻाल्हि ॿुधण में ई न अचे, छो जो असां हिकिड़ा हसास दिलि हसास माण्हू आहियूं। असांखे किथे बि का ॿुधण में ईंदी आहे, को अख़बार में ॾिसंदा आहियूं या सोशल मीडिया ज़रिए फेसबुक ज़रिए का शइ ॾिसंदा आहियूं, किथे कंहिंजो क़त्लु थी वियो, किथे कंहिंसां नाइंसाफ़ी थी वई, किथे कंहिंसां बेवाजिबी थी वई, ॾाढो ॾुख थींदो आहे। तव्हांखे कहिड़ो वणंदो आहे फनकार? फनकारनि में नौजवान सुठो था ॻाइनि, पर मूंखे सिंधी फनकारनि में उस्ताद अलहदाद ज़रदारी तमामु घणो पसंदि आहे, तमामु घणो वणंदो आहे। अलहदाद ज़रदारी जंहिं बि राग जो आलाप कंदो आहे या जंहिं बि गाने में हुननि जो सुर सां या ॻाइण सां जेको इंजॉय कंदा आहियूं, असां उनखे ॿुधंदा आहियूं, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। माशाल्लाह सभु सुठा फनकार आहिनि ऐं असां कंहिं फनकार जी महिनत खे ज़ाया कोन कंदासीं, छो जो हर को महिनत थो करे। जंहिंजो जहिड़ो हाल आहे, रंजीब फ़क़ीर बि हींअर नाले ते आहे ऐं ज़मार फ़क़ीर बि आहे, उस्ताद मुमताज़ लाशारी पुराणो माण्हू आहे, उस्ताद अख़्तियार ख़ुश्की पुराणा माण्हू आहिनि। इहे त पंहिंजो मटि पाण आहिनि, इन्हनि जी त तारीफ़ जेतिरी कजे घटि आहे, छो जो इन्हनि असांखे राग सिखण ऐं राग जो रस्तो इन्हनि माण्हुनि असांखे ॾसियो। उस्ताद अलहदाद ज़रदारी, फोटो ख़ान ज़रदारी या मुमताज़ लाशारी थी वियो, या जेको सो पंहिंजो उस्ताद अख़्तियार ख़ुश्क थी वियो, अहिड़नि माण्हुनि जे करे ई असांखे हिन फील्ड में अचण जो जेको सो शौक़ु थियो। तव्हांजो ॻोठु? राज़ी ख़ान जतोई मुंहिंजी पैदाइश, मुंहिंजो ॻोठु, असुलु ॻोठु मुंहिंजो अबे ॾाॾे जो राज़ी ख़ान जतोई। तव्हांजी का अहिड़ी ख़्वाहिश जेकी पूरी न थी हुई? ख़्वाहिशूं त काफ़ी आहिनि ख़्वाहिशूं, अलाह साईं जी महिरबानी सां उन्हनि ख़्वाहिशुनि खे रब पूरो करे पियो, शुक्र आहे मालिक जो। पर हाणे तकड़ बि सही न आहे, हर ख़्वाहिश जो हर शइ जो हिकिड़ो टाइम ईंदो आहे, हिकिड़ी टाइमिंग हूंदी आहे। का शइ ॾिसो असांखे 2023 में अलाह साईं अता कई, का वरी 24 में कई, का 25 में कई, जॾहिं जंहिं शइ जा असां लाइक़ु थींदा था वञूं, मालिक महिरबानी करे थो। तव्हां ज़ाहिर थिया हो? ऐं पंहिंजे पाण खे वरी इहो चवंदुसि त जेको आउं ज़ाहिर थियो आहियां, जंहिं ॻाल्हि जे करे थियो आहियां, त उन ॻाल्हि खे छॾिणो न आहे। जेका महिनत आहे या जेको पंहिंजो कमु आहे, उन पंहिंजे कम ॾे तवजो रखणी आहे, उन पंहिंजे कम ॾे ध्यानु रखिणो आहे। ईअं न आहे त हाणे कलाम माण्हू जो हली थो वञे, पोइ वरी मगरूर थी वञे, पोइ वरी अना में अची वञे, पोइ पंहिंजे कम खे छॾे ॾे, पोइ पंहिंजी महिनत खे छॾे ॾे, पोइ वरी साॻियो हाल थींदो जीअं थींदो आहे। तव्हांखे शौक़ु आहे? बिल्कुलु शौक़ु आहे। शौक़ु त असांजो जेको जज़्बो आहे उनखे त मात आई कोन्हे, उहो त ॾींहों ॾींहुं अञा वधंदो पियो वञे, अञा शौक़ु वधे पियो। अञा असांखे उस्तादनि जेको तालीम ॾिनी आहे राग जे हिसाब सां, असांजे म्यूज़िक में गायकी में वरी ठाठ हूंदा आहिनि, जीअं माण्हुनि जा नाला हूंदा आहिनि या जीअं माण्हुनि जूं क़ौमूं कबीला हूंदा आहिनि, असांजे राग में वरी ठाठ हूंदा आहिनि। त हाणे उन ठाठनि जो जेको तारीफ़ मूंखे उस्ताद करायो आहे, उस्ताद ख़ान साहब बदरुज़मा ख़ान साहब, त 100 ठाठ आहिनि असां वटि। 100 ठाठ मां असां वटि हींअर जेके मौजूदा दौर में जेके गायकी सिंध में हले पई, सिर्फ़ु 10 ठाठनि ते हले पई, ऐं 10 ठाठनि मां बि कटौती आहे। उन में बि माना जेको पूर्वी ठाठ आहे कोन थो ॻायो वञे, जेको टोड़ी ठाठ आहे कोन थो ॻायो वञे, ऐं जेको मारवा ठाठ आहे कोन थो ॻायो वञे। अहिड़ा अञा ठाठ आहिनि, भेरो ठाठ आहे जंहिंखे अञा कोन थो ॻायो वञे, माना इहे 4 ठाठ पेंडिंग में पिया आहिनि। बिलावल ठाठ खे बि घटि ॻायो थो वञे, ऐं उन खां गॾोगॾु जेको खमाज ठाठ आहे उनखे बि घटि ॻायो थो वञे, सिर्फ़ु 1 या 2 राग उन जा जेके ॻाया था वञनि, ॿिया अञा उन जा राग अञा उनजो कमु पियो आहे। तव्हांजो अहिड़ो को चाहींदड़ जेको तव्हां अंगल बि करे, भोग बि करे, ऐं तव्हां हुनखे ॾिसो तव्हांजी दिलि ख़ुशि थिए? चाहींदड़ त असांजा घणा आहिनि, माशाल्लाह। हिकिड़े जी ॻाल्हि थो कयां जेको हिकिड़ो अहिड़ो हुजे अहिड़ो जेको तव्हां यादि न आहे। चाहींदड़ असांजा घणा आहिनि ऐं अंगल बि कंदा आहिनि, ऐं असांखे किथे किथे तंग बि कंदा आहिनि, किथे किथे वरी उन्हनि जी मोहबत बि असांखे वरी जेको सो माइल कंदी आहे। ॾिसंदा आहियूं यार असां सां मोहबत था कनि, त पोइ उन्हनि जी फरमाइश ते कोशिशि कंदा आहियूं, पूरे लहण जी कोशिशि कंदा आहियूं। काज़ी अहमद जे शहर ऐं रियासतनि जो काज़ी अहमद मूंखे घणो भाईंदी आहे, तमामु घणो। जेके मुंहिंजा दोस्त आहिनि काज़ी अहमद जा, जेके शहर जा माण्हू आहिनि, मूंखे तमामु इज़त सां, ॾिसो तव्हां प्यारु कंहिंखे ॾींदो न, तव्हांखे इनशाला प्यार ई मिलंदो, छो जो असांजी पंहिंजी बि फितरत में इहो न आहे।
असां पंहिंजे माण्हू खे वधीक इज़त ॾींदा आहियूं, वधीक उनखे लाइक कंदा आहियूं, वधीक उनखे जेको सो हिमथाईंदा आहियूं, हौसला अफ़ज़ाई कंदा आहियूं, त असांखे मोट में वरी उहा शइ मिले थी। ॾिसो न, तव्हां जेको तव्हांखे ॿुधनि था उहे अॼु ख़ुदि तव्हां सां मोहबत बि कनि था, प्यार बि कनि था, पर के पोइ अहिड़ा फनकार वेठा आहिनि इग्नोर करे छॾींदा आहिनि। इहो न करणु खपे। ॾिसो, फनकार वॉइस जे ज़रिए, आवाज़ जे ज़रिए दुनिया ताईं पहुचे थो। दुनिया उनखे माना पसंदि थी करे, माण्हुनि जा परस्तार पैदा थियनि था, परस्तारुनि जा जेको सो हिकिड़ा पैदा थियनि था। हाणे जेकॾहिं उहो परस्तार जेको दिलि में एतिरियूं ख़्वाहिशूं, एतिरियूं हसरतूं रखे उन फनकार सां, उन माण्हूअ सां मिलण जे लाइ, उहो माण्हू वरी हथ बि न मिलाए, इहा अना आहे, इहा हिकिड़े क़िस्म जी तकबुर आहे, इहा न हुअणु खपे। माण्हूअ में ख़ानदानी नस्ली हुजण बि ज़रूरी आहे। ख़ानदानी माण्हू हुजे, नस्ली माण्हू हुजे, पोइ ही शोहरत या ही कमु धंधो जेको आहे इहो पियो हलंदो वक़्त जे हिसाब सां, पर माण्हूअ में पंहिंजे तॾे जी, पंहिंजी जेका सकाफ़त आहे, उथण जी, वेहण जी, मिलण जी फज़ीलत हुअणु खपे। तव्हांजी शादियूं घणी थियल आहिनि? मुंहिंजी जी माशाल्लाह हिकिड़ी शादी थियल आहे। जीअं प्यार परंपरा जी थियल अथव या न, माइटनि? अरेंज मिलता है। अरेंज। हाँ जी। कंहिंको हटा दे गई, कंहिंको ताड़ा त कंहिंको धिका दे गई, कर न जानी राशा खाशा, सोना हथ हिको रख, और आना तुंहिंजो डसवा कराची में, अॻे वणंदो तोखे काज़ी अहमद, हाणे गुज़री थो शीशा तूं करे बंद, न ॾे गुल मलाह खे ॾुखड़ा हयातीअ में, मुंहिंजे शहर ईंदे ॾाढो ख़ुशि थी वेंदे, वॾो मान मिलंदी जे महिमान थींदे, अथई दिलि सां दावत, सकरंड हलिया, सकरंड हलिया, हिन सुहिणे ते हशरूं थियल थई, सोचे पोइ प्यार कजां, ज़रा सोचे पोइ प्यार कजां, वॾा बाहि जा ममड़ मतल थई हो, सोचे पोइ प्यार कजां। कैमरामैन असगर चौहान सां गॾु मोर चांडियो, सत समाचार न्यूज़ सकरां।